नाज़रीन के कैम ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त खेप्रो में असिस्टेंट कमिश्नर अल्ताफ़ हुसैन मंगी जा शहर के मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपन ते छापा। मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपन ते असिस्टेंट कमिश्नर अल्ताफ़ हुसैन मंगी जे ओचिते छापे जो ॿुधी पेट्रोल पंपन के मालिकन में थरथलो मची वियो। मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपन ते माप तौर में घटताई मुख़्तलिफ़ पंपन ते पंहिंजी माप ज़रिए पेट्रोल विकिरो कयो पियो वियो, जॾहिं त क़ीमतुनि में बि पिण मुख़्तलिफ़ रेट हलाए रहिया हुआ, जॾहिं त माप तौर में ऐं क़ीमतुनि में फ़र्क़ सबब मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपन ते असिस्टेंट कमिश्नर अल्ताफ़ हुसैन मंगी पारां 40 खां 50,000 जा ॾंड पिण विधा विया ऐं हिदायत कई त अगर जे हाणे रेट में या माप तौर में फ़र्क़ आयो त तव्हां खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।